मुझो नालो चाकर खान जियालो मीरपुर खास का पाण बबर आया पुराणो जियालो आया शहीद मोहतरमा बेनज़ीर जी बादशाही का वठी जियालो रहियसि पर बदनसीबी मोहतरमा शहीद से मिली कोन सघियसि। हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश हुई मिली वठां, हाणे इहा ई मुंहिंजी ख़्वाहिश उहो रूप जेको मूंखे चेहरो बिलावल भुट्टे मां नज़र अचे थो, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जो चेहरो उहो हुतां नज़र अचे थो। मुंहिंजी हाणे इहा ख़्वाहिश आहे त बिलावल भुट्टे सां जेको मीरपुर ख़ास खां पैदल निकितो आहियां। मूंखे 4 ॾींहं थी विया आहिनि, अॼु आउं प्रेस क्लब बीठो आहियां हैदराबाद जे अॻियां। इंशाअल्लाह जीअं हितां थी ऐं थींदसि अॻियां मुंहिंजो काफ़िलो रवां दवा हूंदो कराची ॾे पैदल। जीअं भुट्टो जीअं न बिलावल साहिब सां साईं मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे न। ॾिसो मूंखे गर्मी या केरु थो घरां निकिरे, पर हीअ दिलि हिकिड़ी हूंदी आहे। सचो जियालो आहियां, उन मां शरबत वारनि मां न आहियां, ऐं सचो जियालो आहियां। पूरी ॼमार ॾेई छॾी आहे। हाणे महिरबानी करे मुंहिंजी हीअ जेका वीडियो आहे बिलावल ताणी पुॼायो। जीअं बिलावल साहिबु मूंसां मिले, असांजो चेयरमैन आहे, असांजो जेको धणी हू आहे, हुनखे ॾिसी सभु थक इंशाअल्लाह लही वेंदा। शिकायत फ़िलहाल त को बि कोन्हे, ऐं शिकायत कंहिंसां कयां। जी मीरपुर ख़ास खां निकितो आहियां, मूंखे ॾुख थिए थो। पार्टी मुंहिंजी आहे ऐं पुराणो जियाल आहे, मूंखे वॾी तकलीफ़ थी थिए। मीरपुर ख़ास ज़िलो टंडो लियार टंडो जाम चोथों टियों ज़िलो हैदराबाद बीठो आहियां। मूंखे सभिनि ॾिठो आहे, पैदल निकितो आहियां। हींअर बि ॾिसो मुंहिंजा पेर फटा पिया आहिनि। मूंखे ॾुख हिन शइ जो कोन्हे त आउं निकितो आहियां, मुंहिंजी ख़्वाहिश आहे। पर MPA MNA हेतिरा ज़िला किरास कया, मूंखां मथे ते हथ जा पुछऊं कोन त यार अहिड़ो जियालो अॼु जे उन जाइ ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे हा हुते गाॾी रोके आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुजे हा त हुते यार हीउ जियालो केॾां पियो। इहो मूंखे ज़रूरु ॾुख थियो आहे। बाक़ी आउं कंहिं ते तंक़ीद कॾहिं बि कोन कंदुसि, न कई आहे न कंदुसि। बाक़ी मुंहिंजी ख़्वाहिश आहे इंशाअल्लाह बिलावल भुट्टो मूंसां मिलंदो त मुंहिंजूं उमेदूं सभु पूरियूं थी वेंदियूं। इहे ई मुंहिंजे लाइ दुआ कजो। ज़िंदगी रही त आउं कराची पैदल वेंदुसि सर।